सुबेल साथियों, जे लतीफ़ गुज़िरियल जेका रिहाण हुई उन में मूं शुरू में ई ज़िक्र कयो त साईं जा 3 बेत जिन में अदद सिट में ऐं आख़िरी सिट में फ़र्क़ु हूंदो, उहे गॾियल तौर ते पेश कंदासीं जीअं बेतनि जो मफ़हूम ऐं उन्हनि जी फ़िक्री गहराई ऐं तसफ़ुर जे हवाले सां उन्हनि जो जेको फ़िक्र आहे उहो ज़ाहिर थिए ऐं अक़ीदे जे हवाले सां बि चिटाई थी वञे। पर ॿियो बि अर्ज़ु कंदो रहां कि हीअ 3 बेत किन रिसालनि में सिर्फ़ु 2 ॾिनल आहिनि, किन में 1 ॾिनल आहे ऐं किन में हे 3 बेत ॾिनल आहिनि। पहिरियों बेत पढ़ी थो वञा 3, गौर सां उन बेतनि खे ॿुधणो आहे त किथे किथे उन्हनि बेतनि में फ़र्क़ु आहे। वहदहू ला शरीक लहू, जां थो चई ईअं, वहदहू ला शरीक लहू, जां थो चई ईअं, तां मञ मोहम्मद कारणी निरतो मंझानी, तां मञ मोहम्मद कारणी निरतो मंझानी, तां तूं वञो कीअं नाई सिर ॿियनि खे। हाणे हिन बेत में वहदहू ला शरीक लहू खां पोइ जां थो चई ईअं कंडीशनल जुमिला, जेकॾहिं अलाह जी वहदानी ते ईमान आणे थो, ईअं चई थो त पोइ तां मञ मोहम्मद कारणी निरतो मंझानी, पोइ मालिकनि खे कारणी मञ ऐं दिलि जान सां मञ, ऐं पोइ तूं वञो कीअं नाई सिर ॿियनि खे, तूं त पोइ तूं ॿियनि जे अॻियां छो थो झुकूं। ॿियो बेत आहे वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जन, हिते कंडीशनल न आहे, हिते बयानिया सिट आहे त जिन अलाह ताला जी वादानियत ते ईमान आंदो, वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जन, जिन चयो माना ज़ुबान सां कल अलाह ताले जी हिकिड़ाई जो इक़रार कयो, तन मञियो मोहम्मद कारणी, हीजा साण हीअं उन्हनि मालिकनि खे मञियो। पहिरीं सिट में वादानियत जे इक़रार खां पोइ रिसालत जो इक़रार कोन हो, हिते तौहीद जे इक़रार खां पोइ रिसालत जो इक़रार आहे। तन मञियो मोहम्मद कारणी, हीजा साण हीअं, तॾहिं मंझां तन अवतड़ कोन ओलियो। हाणे आख़िरी बेत उन में इंतिहाई गहराई हूंदी ऐं मुकमिल ईमान जो अक्स मिलंदो असांखे। वहदहू ला शरीक लहू, जिन उतोसी ईमान। पहिरें बेत में हो वहदहू ला शरीक लहू, जां थो चई ईअं। ॿिए बेत में हो वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जन, चवण हो ज़ुबान सां। हिते आहे वहदहू ला शरीक लहू, जिन उतोसी ईमान, तन मञियो मोहम्मद कारणी कलब साण लिसान, कलब साण लिसान। क़ुरान शरीफ़ में ईमान जी तशरीह दिलि ऐं ज़ुबान सां इक़रार करणु ईमान आहे, त पोयनि बेतनि में ईअं न हो। त वहदहू ला शरीक लहू, जां थो चई ईअं, तां मञ मोहम्मद कारणी निरतो मंझानी, उहे 2 कंडीशनल आहे त जेकॾहिं अलाह जी वादानियत खे मञी थो त रिसालत मालिकनि जी कारणी हुअण जी हैसियत खे मञे। ॿिए बेत में हो वहदहू ला शरीक लहू, जॾहिं चयो जन, चयो जन माना ज़ुबानी इक़रार आहे, तन मञियो मोहम्मद कारणी, हीजा साण हीअं, उन्हनि जेको सो दिलि जान सां पाण करीमनि खे कारणी मञियो, तॾहिं मंझां तन अवतड़ कोन ओलियो। पर हिते आहे वहदहू ला शरीक लहू, जिन उतोस ईमान, माना अलाह जी वादानियत ते ईमान आंदो। होॾे ईमान जी ॻाल्हि न हुई, ज़ुबान जी ॻाल्हि हुई, ज़ुबान सां इक़रार हो। तन मञियो मोहम्मद कारणी कलब साण लिसान, इहा बि मथीं अधु सिट जो माना मफ़हूम आहे, जिन उतोस ईमान, ईमान आंदो अलाह जी वादानियत ते, तिन कारणी खे बि ज़ुबान ऐं दिलि सां मञियो, यानी क़ुरानी मयार जेको ईमान जो आहे उन तहत मञियो। त हीउ फ़र्क़ु आहे हिन में। पोइ आख़िरी सिट में त इंतिहाई फ़र्क़ु आहे, उहे फ़ाइक़ में फ़रमान अवतड़ कोन ओलियो, उहे फ़ाइक़ अलाह जो नालो आहे, उहो इन जे फ़रमान, उन जी जेका तय थियल हद आहे, जेके ज़िमेवारी आहे, जेको हुनजो मालिकनि जे हवाले सां ॿुधायल पैगाम ऐं हस्ती ऐं औसाफ़ जेके आहिनि, उन्हनि जा ख़ासियतूं जेके आहिनि, मालिकनि जो मान मर्तबो शान जेको आहे, उहो उन में मुकमिल इताअत में आहिनि, या मुकमिल क़ैद में आहिनि, या पाण खे उन ईमानी दायरे में क़ैद करे अचो अथनि, अवतड़ कोन ओलियो। त हाणे हलूं था वरी बेत जी गहराई में तशरीह जे हवाले सां। वहदहू ला शरीक लहू, जां थो चई ईअं, तां मञ मोहम्मद कारणी निरतो मंझानी, तां तूं वञो कीअं नाई सिर ॿियनि खे। ही बेत ग़ैर मुस्लिम माण्हुनि खे मुखातिब थी चयो वियो आहे, जिन खे क़ुरान मजीद में मग़लूब अलैहिम सॾियो वियो आहे।
यानी उन्हनि खे गुमराह ऐं गाफ़िल सॼो वियो आहे। शाह साईं हिन बैत में फ़रमाइनि था त जेकॾहिं तूं अलाह खे ला शरीक मञी थो त पोइ पाण करीम जिन खे कारणी मञिणो पवंदई, छाकाणि त हुज़ूर कम जिन खे ख़िलाफ़त इलाही मिलियल आहे। अलाह ताला हिदायत उन खे अता करे थो जंहिंजो हादी कारणी आहे, रोशनी उन खे नसीब थिए थी जंहिंजो रहबर कारणी आहे, ऐं बख़्शिश शफ़ात बि उन खे मिलंदी जंहिंजो मुरसल ऐं सरदार कारणी आहे। ऐं सिफ़ारिश कनि था, तंहिं करे तूं ॿियनि जी इताद छो थो करीं? तोखे पाण करीं जिन खे कारणी ऐं रसूल दिलि सां मञणु घुरिजे, छाकाणि त हिन जो ईमान आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिर्फ़ु रसूल आहिनि पर कारणी बि आहिनि। से न ख़ौफ़ में हूंदा ऐं न मलाल में गिरफ़्तार हूंदा। ग़ैर मुस्लिम मख़लूक हुज़ूर जन खे न रसूल मञे थी ऐं न ई कारणी मञे थी। उन जे इल्म ऐं फ़लसफ़े जो बुनियादु बातिल यानी ज़ाहिरी नज़रनि ते आहे, यानी हिन दुनिया सां तालुक़ु रखण नज़रनि ते आहे। हीअ दुनिया माना हीउ संसार पूरो तसव्वुफ़ खां हटी करे बाक़ी हक़ीक़ी मार्फत ऐं आफ़ाक़ी इल्म जो सरचश्मो मोहम्मद कारणी आहे, जंहिंखे हू नथा मञनि। अहिड़ी हालति में उन्हनि जो बातिल अदब बेबुनियाद मुआशरत ऐं फ़रसूदा तमदुन खे पैदा करे थो ऐं इंसानी अख़लाक़ खे तबाह करे थो। तंहिं करे उहे हमेशह अलाह जे अज़ाब में मुब्तला रहनि था। ॿियो गिरोह इंसाननि जो उहो आहे जेको पाण करीम जिन खे रसूल त मञे थो पर कारणी तस्लीम नथो करे। हीउ मुस्लमाननि जो उहो गिरोह आहे जेको पाण करीम जिन जे रिसालत जो इक़रार करे थो पर जुमिले औसाफ़ खे दिलि सां नथो मञे, जंहिंमें असांजा देवबंदी वहाबी अहले हदीस वग़ैरह वारा जेके से फ़िरक़ा अची वञनि था। ऐं साईं फरमाए थो वहदहु ला शरीक लहू, जॾहिं चयो जन तन मञियो मोहम्मद कारणी तीजा साण हीअं तॾहिं मंझां तन अवतड़ कोन वलियो। हीउ उहो गिरोह आहे जंहिंखे क़ुर शरीफ़ में वालीन जे नाले सां सॾियो वियो आहे, यानी ग़ज़ब हेठि आयल। हीअ माण्हू हुज़ूर करीम जिन खे रसूल त मञनि था पर कारणी तस्लीम नथा कनि। हीअ माण्हू अवतड़ कोन ओलियो जे कौल मुताबिक़ दुनवी मामलनि में कामयाबी हासिलु कनि था। उनजो अदब फितरत जे हक़ीक़ी बुनियादनि ते क़ाइमु हूंदो आहे, तंहिं करे दुनवी मामलनि में हमेशह कामयाबु हूंदा आहिनि पर अलाह जे हबीब जे कारणी वारी हैसियत जा इनकारी आहिनि। तंहिं करे उन्हनि खे क़ल्बी सुकून हासिलु नथो थिए ऐं मार्फत बि हासिलु न हूंदी आहे। ऐं इन्हनि धुरियुनि मां कॾहिं बि को तव्हां अहले मार्फत माण्हू न ॿुधो हूंदो। उहे माण्हू जेके दुनवी मामलनि में तरक़ी कनि था से आख़िरकार तबाह ऐं बर्बाद थी वेंदा आहिनि। हिननि खे क़ल्बी सुकून ऐं मार्फत हासिलु न हूंदी आहे। तंहिं करे अहिड़ियूं ग़लतियूं कंदा आहिनि जिन खे अलाह ताला बार बार माफ़ न कंदो आहे, जिन खे अलाह ताला बार बार माफ़ न कंदो आहे। शाह साईं हिन गिरोह खे दुनवी मामलनि में कामयाबु पर रूहानी फ़िक्र में नाकाम सम्झनि था। ग़ैर मुस्लमान ऐं मुस्लमान सूफ़ी में फ़र्क़ु हीअ आहे त मुस्लमान सूफ़ी फ़ाइक़ मंझि फ़रमान आहे। टियों गिरोह इंसाननि जो अहिड़नि मर्द मुजाहिदनि ऐं अहले ईमान ऐं अहले मार्फत वारनि जो आहे जेके पाण करीम जिन खे रसूल सां गॾु कारणी बि मञनि था। हीअ इंसान हज़रत मोहम्मद जिन जे रसूल ऐं कारणी जो इक़रार दिलि सां कनि था। जीअं लतीफ़ साईं फरमायो वहदहू ला शरीक लहू जिन उतोसी ईमान, वहदहू ला शरीक लहू जिन उतोसी ईमान, तन मञियो मोहम्मद कारणी कलब साण निशान, उहे फ़ाइक़ में फरमान अवतड़ कोन ओलियो। मार्फत हक़ ऐं मार्फत नफ़्स हासिलु करणु ऐं सालिक खे तसव जे दायरे में दाख़िल करण लाइ शाह साईं 2 शर्त पेश कया आहिनि, इक़रार तौहीद ऐं इक़रार रिसालत। हिन इक़रार जो नालो ईमान आहे। तंहिं करे जेकी अलाह जी वहदानियत ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत कारणे वारी हैसियत ते ईमान आणनि था से हक़ जे राह खे सम्झण जे लाइक़ु आहे, पर सिर्फ़ु ज़ुबान सां इक़रार काफ़ी न आहे। दुनवी मामलनि ते त ज़ुबानी इक़रार काफ़ी आहे पर तसव्वुफ़ ऐं मार्फत ऐं हक़ीक़ी ईमान लाइ ज़ुबानी इक़रार का बि अहमियत नथो रखे। तंहिं करे सालिक ऐं मोमिन खे दिलि सां पिणु इक़रार करिणो आहे। हिते दिलि मां मुराद क़ुवत अक़ुल ऐं क़ुवत अमल आहे। हाणे हे क़ुवत अक़ुल ऐं क़ुवत अमल वरी असां कंहिं ॿिए बेत ते में तफ़सीली बहस कंदासीं त आशिक़ सबा ज़ाज़िल उन में
इन ॻाल्हि ते रोशनी विझबी। पर हिते तव्हां दिलि मां मुराद क़ुवत अकुल ऐं क़ुवत अमल आहे, जंहिंजो तालुक़ु अदराक ऐं सचाई सां आहे। मार्फत नफ़्स जी सची इबारत उन बुनियाद ते बीठल आहे। मुनाफ़िक़त खे कॾहिं बि ईमान जे दायरे में दाख़िल नथो करे सघिजे। हक़ीक़ी मोमिन उहो आहे जंहिंजी दिलि में ख़ौफ़ ख़ुदा ऐं मोहबत रसूल आहे, अब्दियत जो शऊर ऐं पंहिंजी ज़िमेवारी जो अहसासु आहे, जंहिंजी दिलि में ख़ातमुल नबीन जी अज़मत, रहमतुल आलमीन जी सदाकत ऐं रसूलुल्लाह खे मामूर मिनल्लाह सम्झण जो ख़्यालु आहे। अहिड़ो ई माण्हू फ़ाइक़ मुंहिंजो फरमान ऐं अवतर कोन ओलियो आहे। तंहिं करे दुनिया में पाण जन खे कारणी यानी मददगार ऐं मार्फत जो वसीलो मञणु इंसानी फलाह ऐं बहबूद लाइ ज़रूरी आहे। ऐं हिन बैतनि जी बुनियाद ते वरी अॻिते तसव्वुफ़ ते जॾहिं ईंदासीं, उन जा मुख़्तलिफ़ मरहला हूंदा, त वरी पोइ इन ते क़ुवत अकुल ऐं क़ुवत अमल ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं मालिकनि जे इन कारणी खे अञा वधीक वज़ाहत में आणींदासीं ऐं मार्फत कीअं था थियनि उन हक़ खे सम्झणु पाइणु पहुचण ताईं उहो बि हिन में जेको सो बहस में आणींदासीं। पर हींअर वरी बि गुज़ारिश इहा आहे संगत खे त हिननि ॿिन्ही ऑडियो क्लिप्स खे ॿुधण खां पहिरीं इन्हनि टिनि बैतनि खे हिकु वक़्तु साम्हूं रखी उन्हनि जी सिटरा, उन्हनि जी ॿोली ऐं उन्हनि में फ़र्क़ु जेको आहे उन खे ज़रूरु भेटिजो। ऐं भेटण खां पोइ जेकॾहिं तव्हां ही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा त पोइ तव्हांखे इहो फ़र्क़ु जेको आहे त बैत हिकिड़ो ग़ैर मुस्लिम लाइ आहे, ॿियो आम मुस्लमान लाइ आहे, टियों मोमिन लाइ आहे। ऐं उन मोमिन वारी कैटेगरी में वरी तसव्वुफ़ वारा उहे सचा आशिक़ शामिल आहिनि। सो वरी साथियो इजाज़त ॾींदा, जी लतीफ़ फ़िलात।